अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त गज़ा जंग ईंदड़ कुछ हफ़्तनि में ख़त्म थी वेंदी। ईंदड़ 2 खां 3 हफ़्तनि अंदरि सुठो ऐं फ़ैसिलाइतो अंजाम नज़र ईंदो। गज़ा ते इसराइली हमले मां ख़ुशि नाहे। पाक भारत जंग में 7 जहाज़ किरी पिया हुआ ऐं एटमी जंग बि शुरू थी सघी पई। हिन मुदाख़लत कई ऐं पाक भारत जंग रोकराई। चीन मक़नातीस फ़राहम न कया त 200 सैकड़ो टेरिफ लागू कंदा। चीन सां को बि कारोबार न कंदो। पाकिस्तान ग्रेटर इसराइल मनसूबे खे ख़िते लाइ ख़तरो करार ॾींदे रद्द करे छॾियो। नाइब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो चवणु आहे त ग्रेटर इसराइल मनसूबो ख़िते लाइ ख़तरो आहे, क़बूल न आहे। पाकिस्तान गैर मुस्तक़िल मेंबर तौरु फ़लस्तीन जी ख़ुदि इरादियत जे हक़ लाइ आलमी राय मुतहरिक कंदो रहंदो। फ़लस्तीन में ॾुखार जूं हालतूं आहिनि, फौरी तौरु क़दम खणण जी ज़रूरत आहे। आलमी बिरादरी खे गज़ा में गैर मशरूत जंगबंदी लाइ क़दम खणण घुरिजनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां रतेदेरे जे ॻोठ राहूजा जो दौरो। बरसाती ॿोॾि मुतासिरनि लाइ ठहियल घरनि जो मुआइनो। संदसि चवणु आहे त बरसाती ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में घरनि सां गॾु सोलर सिस्टम बि फ़राहम कयो वेंदो। बरसाती ॿोॾि मुतासिरनि लाइ क़ाइमु घर संदनि मिल्कियत आहिनि, केर बि खसे नथो सघे। ख़ुशी आहे त सिंध सरकार मुतासिरनि खे घर ठहिराए ॾेई रही आहे। माण्हुनि जूं ॾुखियायूं ख़तमु करण लाइ हिकु नओं मनसूबो आंदो पियो वञे। कराची में सुपर हाईवे वेझो हथियारबंदनि जी फायरिंग, 4 ॼणा क़तल, 1 ॼणो ज़ख़्मी। फ़कीरा ॻोठ वेझो अणॼातल हथियारबंदनि होटल अंदरि फायरिंग कई, जंहिं सबबि 4 ॼणा मारिजी विया। क़तल थियलनि में ज़हीर शाह, उस्मान, सज्जाद ऐं सुल्तान शामिल। मड़ इस्पताल मुंतक़िल कया विया। जैकबाबाद में हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़तल। करीमाबाद में पुनहल लॻारी गोलियुनि जो खाज बणायो वियो। मलीर जे इलाइक़े गुलशन हदीद में पीपी मलीर जे जनरल सेक्रेटरी इमदाद जोखे समेत ॿियनि ते सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे मुलाज़िम ते तशदुद जो केस दाख़िल। SBCA जे इंस्पेक्टर जी फ़रियाद ते स्टील टाउन थाणे ते केस दाख़िल कयो वियो। FIR में इमदाद जोखे ऐं फैसल शेख समेत 4 सुञातल ऐं 20 अणसुञातल जवाबदार नामज़द। ऐं बरतानिया में तरबियती उॾाम दौरान हेलीकॉप्टर किरी तबाह, 3 ॼणा फ़ौत। बरतानवी मीडिया मूजिबि हेलीकॉप्टर खे हादसो बरतानिया जी ॿेट एसल ऑफ वेट्स में पेश थियो। हेलीकॉप्टर में पायलट समेत 4 ॼणा सवार हुआ।